रसूल अल्लाह कुर्बानी में छा रखियो आ छाहे नबी पाक फरमाइन था अवां जे बख्शिश जो सामान आ पर मुझे दादे इब्राहिम जी सुन्नत आ मुझे दादे इब्राहिम जी सुन्नत आ अवां जे बख्शिश जो नी में सामान आ जमल मानू बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कुर्बानी जे जानवर के ज़िबह कंदो आ नबी करीम फरमाइन था प्या उन जानवर जे गले जी रत जमीन ते पोकिरंदी आ अल्लाह सही कुर्बानी करण वारे जा गुनाह अगई बख्शे छॾींदो आ सम्मिनू दुहायाकुम फइन्नहा अला सिराते मतायाकुम मदीने वारे मीर फरमायो अवां पंहिंजा जानवर कुर्बानी जा सघा मोटा ताज़ा कयो उहे कुर्बान कंदा कयो छाजे करे जो पुलसरात जे मथां इहे तव्हांजा हवाई जहाज थी सवारियूं बणबा ये तव्हां जो सवारी हूंदियूं इन सवारीअ ते चढ़ी तव्हां का पार वेंदो 3000 साल जो पंधा बा घणा 1000 साल ये चाड़ी 1000 साल हुन जी पुठी वरी 1000 साल हुन जी लाही वार खां सनी तलवार खां तिखी मौलवी हिकड़े पे चयो मुंह जोड़ो वेठो अचे आखे मौलवी इएं खणी आख त दग हे ई कोन तलवार कनू होवे तिखी वल वाल कनू होवे सन्ही ऐं होवे बि वरी ऊंदा ई रात पिछे आख त दग हे ई कोन दग आहे दग ऐं तोखे इहा बि मज़ेदार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेके तव्हां जहिड़ा आशिक़े रसूल न चओ सुभान अल्लाह आशिक़े रसूल पक्का थियो लुंडा न थियो लुंडा न सॼा सॼा जेड़ी दिल में मोहब्बत त बस शक्लूं भी अड़ियूं ठाहियो सूरतूं भी अड़ियूं ठाहियो पो थियो पक्का पो जेके आशिक़े रसूल पुलसरात तां ईंदा लंघंदा 3000 साल जो पंधु हूंदो त हेठां दोज़ख दाह कंदो जुज़ या मोमिन इन नूरक युत्फी नारी ओ आशिक़े रसूल तो पैर रखियो आ तो में मुहम्मदी नूर जी झलक आ ओहा तुंहिंजे नूर वारी झलक मुंहिंजे दोज़ख जी बाहि खे विसाए तकड़ो तकड़ो लगे वल हुजूर करीम अलैहिस्सलाम फरमाइन था मुझे मोहब्बत वारा इश्क वारा आशिक़े रसूल जेके हुंदा उहे 3000 साल जे पंध पुलसरात तां इएं लंघंदा जीअं आसमान में विॼ खिड़ंदी आ ये रुगो चमको थी वेंदो उनी चमके वांगुरु आशिक़ सिधो जन्नत में पहुंचो पर आशिक़ पक्को चो आशिक़ ॾाढे जो आशिक़ अधूरो न कच्चो न मुंहिंजा दोस्त पक्को आशिक़ जेको मुकम्मिल आशिक़ हूंदो न उहो वेंदो हाणे मुंहिंजा आदड़ा इहा तव्हांजे लाइ जानवर बि तव्हांजे लाइ क़यामत जे ॾहाड़े फ़ाइदे वारो आहे महबूब करीम फरमाइनि था जेतिरा जानवर जे पुठीअ ते वार हूंदा ओतिरा दर्जा तव्हांजा बुलंद जंहिं ॾींहं खां तो जानवर घर में बीहारियो आहे त कुर्बानी कंदुसि उन जो गाह बि क़यामत में तोड़बो उनखे पाणी पीआरे तो उहो बि क़यामत में तोड़बो इहा त सवली ॻाल्हि आहे पर महबूब तां कुर्बान वञा उहो जानवर छेड़ा लाहे फोंगड़ियूं लाहे अल्लाह से फरमाए तो इहा बि क़यामत में तुंहिंजे अमलनि में तोड़बी फ़ाइदो ई फ़ाइदो अबा नुक़सान त कोन्हे ॻाल्हायो घाटो त कोन्हे न फ़ाइदो ई फ़ाइदो आहे इहे शयूं तव्हां ऐं वधीक सवाब इन्ही में आहे जो माण्हू 12 महीना उन जानवर खे पाले भला जे 12 महीना नथो करे त 6 माही अॻे हुनखे बीहारे छॾे पर भला जे 6 महीना बि नथो बीहारे सघंदा हफ़्तो महीनो त अॻु में नाले करे छॾे त सवाब थिएसि वरी असां वरी छा कंदासीं उहो ढगो जेको वहाए 20 वंडियूं वहंदो हाणे अलाह ते थोरो था कयोसि कुर्बानी ईअं न सम्मिनू दुहायाकुम जानवर जेको जानवर हुजे कुर्बानी जो सगो सोणो मतारो खूबसूरत हुजे अल्लाह से फरमाईंदो लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून
अवां खे नेकी तॾहिं मिलंदी जॾहिं अल्लाह जे राह में प्यारी शइ कुर्बान कयो, वणंदड़ शइ कुर्बान कयो। जंहिंखे तव्हां खे वणण वारी शइ प्यारी शइ हुजे उहा कुर्बान कदो त रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां खे नेकी नसीब फरमाईंदो, बुज़ुर्गी नसीब फरमाईंदो। मुंहिंजे महबूब पाक जा उम्मतियो, ही अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे रहमतुनि वारो महीनो आहे।